अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानी सिरियाहो न्यू मेरान न्यूज़ रुकयूं था खबरन डा खबर शामिल कहीं पे रतो देरो में रिपोर्ट एहसान बोजदार जी बलोचिस्तान जो रिवासी मोहम्मद असलम उर्फ मन्नू मुगेरी लाड़कानो सेशन कोर्ट में हाज़िरी ते आयल हो। हाज़िरी खाई ॿाहिरि निकितो त संदसि खे लाड़कानो SSP चौक तां सिविल लाइन थाणे जी पुलिस अगवा करे गुम करे छॾियो। अगवा थियल जे वारिस इरफान अली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं पोइ सिविल लाइन थाणे जी पुलिस कॉल करे चयो त छोकिरो असां वटि आहे। सिविल लाइन थाणे जे SHO रिश्वत जी घुर कई, असांखे पैसा ॾिना ऐं SHO सिविल लाइन पैसा वठी चयो त छोकिरो शाम ॾींदासीं। वरी असां शाम थाणे ते वियासीं त SHO जवाब ॾिनो त मूं वटि छोकिरो न आहे, अलीगोर आबाद थाणे ते अथो। वरी असां अलीगोर आबाद थाणे ते वियासीं त असांजो नौजवान लाकअप में हुयो। अलीगोर आबाद थाणे जी पुलिस चयो त असांखे पैसा ॾियो न त अव्हां जी छोकिरे खे हाफ फ्राई कंदासीं। असांजे नौजवान सां ज़ुल्म करे चर्च जी FIR दाख़िल करे ऐं जेल मोकिले छॾियो आहे। असां ग़रीब आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। सिंध पुलिस असांजे मुहाफ़िज़ आहे या दुश्मन बेगुनाह गिरफ़्तार कयो वियो आहे। मुतासिर चयो त मां मुतालबो थो कयां DIG लाड़कानो SSP लाड़कानो खे त उन जी इंक्वायरी करे असांजे नौजवान सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। पास्ता जो पुट शरीफ़ माण्हू भले इन्वेस्टिगेशन करे पोइ उनखे राति SP साहब ॾे उन हाज़ुर कयो। उन खां पोइ वरी अलीगोर आबाद थाणे ते उनखे पेश कयो। 3 किलो में चालान कयो। छा में चालान कयो? चर्च में 3 किलो। हाणे जेल कस्टडी करे छॾियो जी। साईं असांजे आला अदालतनि खे अपील आहे त असां इंसाफ़ कयो। DIG साहब खे अपील आहे, SP साहब अपील आहे इन्वेस्टिगेशन करे असांखे, ऐं जज साहब खे दरख़्वास्त आहे कि महिरबानी करे असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। 5 लख रुपया बि असांखां वठी था वञनि, असांखे बेगुनाह आहे, असांखे चालान बि कयूं था वञनि। असां इंसाफ़ कयो वञे, असांजे आला इदारनि खे असां चऊं था असां इंसाफ़ कयो वञे।